ओम साईं राम। इहा बाबा जी लीला असांखे मिस्टर अय्यर जेके गुज़िरियल 60 सालनि खां शिरडी में रहंदा आहिनि, जंहिंजी पहिरीं शिरडी समाधि मंदिर जे पासे में होटल हूंदी हुई जंहिंजो नालो हो स्वामी मद्रास होटल। हाणे हूअ उतां उन्हनि एक्सपांशन करे थोरो हुनखे परे करे छॾियो आहे, जिते पोयों रस्तो वेंदो आहे जितां एंट्रेंस आहे दर्शन करण जे लाइ, ऐं जितां गोविंद धाम लाइ रस्तो वेंदो आहे उन जे विच में कुंड में इहा होटल आहे करे। मिस्टर अय्यर खे जाम माण्हू बाबा अय्यर जे नाले सां सुञाणींदा आहिनि करे। हिननि गुज़िरियल 60 सालनि खां रोज़ु सुबुह जो 4 बजे उथी करे गरम पाणी करे उहे बाबा जे समाधि में पहुचाईंदा आहिनि, जंहिंसां पहिरीं पहिरीं बाबा जो अभिषेक कयो वेंदो आहे। तव्हां हिन होटल में कॾहिं बि वेंदा त हिन वटि बाबा जो अभिषेक कयल जल हमेशह हिन वटि पियो हूंदो आहे। तव्हां हुनखां वठी करे उहो तव्हां वठी सघो था ऐं आशीर्वाद प्राप्त करे सघो था। इहा लीला मिस्टर अय्यर ॿुधाई आहे त जाम साल अॻु में हिकिड़ी फैमिली हुई जेका कलकत्ता में रहंदी हुई। उहे शादीअ में हैदराबाद ले विया त जेका जोइ हुई उहो बाबा जी जाम वॾी भक्तिन हुई, पर घोट जो इन में विश्वास न हो। घोट हिकु वॾो गज़ेटेड ऑफिसर हो। जोइ हुनखे जाम मिथियूं कयूं, भई कलकत्ता मां असां हैदराबाद पहुची आहियूं, बाक़ी शिरडी को ख़ासि परे कोन्हे, डायरेक्ट ट्रेन आहे त छो न शिरडी हलूं करे। आख़िर उनजी ज़िद मञी करे घोट ज़ाल ऐं हुनजा 2 ॿार शिरडी अची पहुता। पर शिरडी जीअं ई पहुता, जीअं ई ट्रेन मां लहण ते हुआ, ॾिठऊं त असांजो सॼो सामान ई गुम थी वियो आहे ऐं सभु पैसा बि निकिरी विया आहिनि। थोरा घणा पैसा खीसे में हुन उहो ई हुन करे जाम इन जो खे गुस्सो करे करे आख़िर ट्रेन मां हेठि लथा, स्टेशन मास्टर वटि विया, हुनखे ॿुधायूं असांजो हीअ ॻाल्हि थी आहे, भई असांखे हाणे तूं काई मदद कर। चई मां त तव्हांखे कहिड़ो मूं वटि एॾा पैसा कोन जो मां तव्हांखे मदद कयां, पर मां तव्हांखे मानी खाराए सघां थो। त हुनखे कैंटीन में वञी करे थोरी मानी खाराई। हीअ वीचारा घुमंदा फिरंदा अची करे हिन मद्रास कैफ़े में पहुता, स्वामी मद्रास होटल में। उते हिन जेको ॿारनि खे ऐं जोइ खे ॿाहिरि बीहारे करे जेको मिस्टर राजन हो, अंदरि वञी बाबा अय्यर खां पुछी आयो कि भई थालीअ जो घणो अघु आहे। हिकु दफ़ो पुछी आयो, वरी ॿियो दफ़ो पुछी आयो, 2 दफ़ा पुछी करे खीसे में पैसा जोड़े करे हीअ 4 ॼणा अंदरि आया। हिनखे चई असांखे 2 थालियूं ॾेई करे। 2 थालियूं उन्हनि पाण में थोरो थोरो करे शेयर करे खाधियूं। जेके हुनजा ॿार हुआ थोरो यंग आहे, उन्हनि खे थोरी बुख वधीक लॻी हुई, सुबुह खां शायदि कुझु खाधो न हो, त उन्हनि ॿियो राइस घुरिया करे। पर इहा लिमिटेड थाली हुई त एक्स्ट्रा राइस उन्हनि खे मिलणा कोन हुआ करे। एक्स्ट्रा राइस जो नालो ॿुधी करे पीउ खे जाम गुस्सो अची वियो। उन ज़ोर सां पंहिंजे वॾे पुट खे चमाट हणी कढी। इहो ॾिसी अय्यर साहिब खे जाम ॾुख थी पियो। चई भई अय्यर साहिबु थोरो अॻियां हली आयो, चई तूं हिनखे चमाट छो थो हणी। चई न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, पर छा कजे, हिनखे ॿिया राइस खपनि। ऐं पोइ हुनखे पंहिंजी सॼी ॿुधाई भई असांजी कहिड़ी हालति थी आहे हिते शिरडी में अची करे, असांजी हालति ॾाढी ख़राबु थी आहे। मां पंहिंजी जोइ खे पहिरीं बि चवां, इन्हनि संतनि महात्माउनि ते विश्वास न रखिजे, या अजाओ असां एॾो परे आया आहियूं, हाणे अलाए कीअं असां कलकत्ता पहुचंदासीं ऐं असांखे खाइण लाइ कोन्हे, असांखे कुझु बि कोन्हे। मां वरी ज़िंदगीअ में कॾहिं शिरडी न ईंदुसि करे। हिन जोइ जे ज़िद त आहियां मां, पर वरी ज़िंदगीअ में कॾहिं मां शिरडी में पेर न रखंदुसि करे। हिकु दफ़ो न, पर इहा ॻाल्हि 10 दफ़ा उन अय्यर साहिब खे चई। अय्यर साहिबु चई भई शांती रख, तूं पहिरीं मानी खा। त हुनखे 2 एक्स्ट्रा ॿियूं थालियूं ॾिनई। ॿारनि खे पेट भरे अय्यर साहिबु मानी खाराई ऐं चईंसि तोखे कलकत्ता पहुचण लाइ घणा पैसा खपंदा। उन हिसाबु करे ॿुधायसि भई एतिरा पैसा खपंदा। अय्यर साहिब वटि, बाबा अय्यर वटि एतिरा हुन वटि पैसा कोन हुआ। हुन पासे वारे दुकानदार वटि वञी करे थोरा पैसा जमा करे हिनखे ओतिरा पैसा ॾिना। चई तूं आराम सां कलकत्ता वञ, पर मां तोखे चैलेंज थो कयां। अय्यर बाबा चयो मां तोखे चैलेंज थो कयां, तूं वरी शिरडी पक ईंदे। चई सुवाल ई नथो हुते, मां हिन शिरडी में वरी कॾहिं ज़िंदगीअ भर न ईंदुसि। जिते मुंहिंजी अहिड़ी भीख मंगनि जहिड़ी हालति थी आहे, मां हिते असुलु न ईंदुसि। चईंसि ठीकु आहे, इहो मूंखे तोखे चैलेंज आहे, तूं हिकु ॾींहुं शिरडी पक ईंदे करे। ईअं चई करे पैसा वठी हली थो वञे। जाम टाइम गुज़री थो वञे, 2-2 साल थी वञे, पैसा बि नथा अचनि। अय्यर साहिबु चए थो ठीकु आहे, जेका साईं जी इच्छा। अय्यर बाबा चवंदा आहिनि जेका साईं जी इच्छा। त उनखां पोइ आख़िर 4-5 सालनि खां पोइ, 5 सालनि खां पोइ लॻभॻि, उहो मिस्टर राजन अची हिन जे होटल जे ॿाहिरां अची काउंटर ते बीहे थो। अय्यर साहिबु त नथा सुञाणनि। हू छा थो करे, राजन पंहिंजो सॼो वॾो बटूं पैसनि सां भरियल कढी करे हुनजे काउंटर ते रखेसि थो। चएसि थो हिन मां जेतिरा पैसा खणणा थी खण। चएसि थो अरे भई तूं
ॻाल्हि छा आहे, तूं ॿुधाए त सही, तूं केरु आहीं, छा आहीं? चई न पहिरीं हिन मां जेके पैसा खणणा थी खण, तूं इन बटू ते जेके पैसा खणणा थी खण। त ॻाल्हाइण मां अय्यर साहब खे थोरो यादि थो अची वञे, चई तूं मिस्टर राजन आहीं कलकत्ता जो? चई हा। त उन टाइम ते हिन जे काउंटर ते थोरी रश बि हुई, त उहो एतिरो ॻाल्हाए न सघिया, त चईसि मां हुते कुंड में वियां थो, तूं पंहिंजो काउंटर जो कमु, अय्यर बाबा खे चए थो तव्हां पंहिंजो काउंटर जो कमु पूरो करे अचु, पोइ असां आराम सां ॻाल्हाईंदासीं। पोइ काउंटर जो कमु पूरो करे अची वेहे थो, चए थो ॿुधाए भई तूं पहिरीं ॿुधाए, तूं पैसा छॾ, पहिरीं ॿुधाए तूं शिरडी कीअं आहे? त उनखे ॾाढो अय्यर बाबा खे भई शिरडी आयो कीअं करे, मूंखे इहो ॿुधणो आहे। त हू चएसि थो भई ॾिस छा थियो, हितां हुते विया, असां हितां घर पहुतासीं, त असांजो घर त 15 ॾींहंनि खां बंदि हो, पर 10 ॾींहंनि खां हिकु रजिस्टर आयो, जंहिंमें जेका कोर्ट में मुंहिंजो हिकिड़ो वॾो केस, प्रॉपर्टी जो केस पियो हले, उहो मां खटियो हो करे। उन मां हिकिड़ो वॾो इहो मुंहिंजो हिकिड़ो मिरेकल थियो कि मुंहिंजो इहो केस जेको वधीक न हलंदे मां इहो खटी वियुसि करे। उन खां पोइ वरी छा थियो, मूंखे 6 महीने में मूंखे प्रमोशन ॾिनो ऐं मूंखे फॉरेन में तब्दील करे छॾियो, बदिली करे छॾियऊं करे। मूंखां पहिरियां 3-4 ऑफिसर ॿिया हुआ जिन जो नालो लिखियलु हो, पर हिननि मूंखे चूज़ करे मूंखे फॉरेन मोकिलियो। हल सुख, वरी फॉरेन में वियुसि त उते जेका टेबल मूंखे मिली, उन टेबल ते जेको कवर लॻल हो उनमें साईं बाबा जो फोटो हो। मां चयो तूं हिते बि मुंहिंजो पीछो न छॾींदे। पर जीअं उहो स्टिकर लाहिण जी कोशिशि पियो कयां, त उहो जेको कपिड़ो हो फाटी पियो वहे, जॾहिं की स्टिकर खे मां हिते ई रखणु ॾिनो। ऐं उते मां एॾो नालो कमायो करे फॉरेन में करे, मुंहिंजा कम पंहिंजो पाण थींदा पिया वञनि करे। मां बि वाइड़ो पियो थी वञा कि कॾहिं कॾहिं इंसान खे लॻंदो आहे भई मां एतिरो लाइक़ु न आहियां जेतिरा मुंहिंजे हथां कम थियनि वेठा करे। वरी जॾहिं मां कलकत्ता में अचां थो, त मुंहिंजा 4-5 जेके लीगल मैटर्स हुआ, हिकु ॿ करे पाण ई सॉल्व थींदा विया करे। त पोइ मुंहिंजो अखियूं खुलियूं, मां चयो ही ज़रूरु बाबा जी लीला आहे, जंहिं मूंखे एॾे ॾुखे वक़्त में मूंखे मदद करे मुंहिंजी ज़िंदगी अहिड़ी स्मूथ करे छॾी तंहिं करे। पोइ मुंहिंजो ख़्यालु आयो कि मां तव्हां वटि वञा, ॿारनि जा स्कूल हुआ, इन करे उनखे न वठी आयुसि। ॿिए दफ़े पक वठी ईंदोमांनि। मां चयो तव्हां सां अची गॾिजा, तव्हांजा पैसा वरिता आहिनि, ऐं तव्हां पैसा वठो त पोइ मां दर्शन करे करे मां वञा। त अय्यर बाबा चयो मूंखे पैसा न खपनि, तूं हल जेके बि पैसा तोखे ॾियणा अथई हली बाबा जी हुंडी में विझ, इहे बाबा जा पैसा आहिनि, तूं आएं मूंखे उनजी वधीक ख़ुशी थिए। चयो ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।